सिंध जे सकाफ़त खाते पारां कराची जे हिकु होटल में कोठायल 3 ॾींहनि वारी टीं आलमी सूफ़ी कॉन्फ्रेंस में सूबाई वज़ीरनि, सिंध असेंबली जे मेंबरनि, अमेरिका, कैनेडा, बर्तानिया, स्विट्ज़रलैंड, तुर्की तोड़े भारत मां कई आयल महिमाननि शिरकत कई। 3 ॾींहनि वारी आलमी सूफ़ी कॉन्फ्रेंस जे आगाज़ में शाह जे रागिन शाह जो कलाम पेश कयो। तकरीब जे मेज़बान ऐं सकाफ़त खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सूफ़ीज़म ज़रिए अमन ऐं भाईचारे जे पैगाम सां इंतहा पसंदी वारी सोच जो ख़ात्मो आणे सघिजे थो। सॼी दुनिया में जेको थ्रेट आहे उहो इंतहा पसंदी आहे, रुॻो असां लाइ कोन्हे, समूरी दुनिया में आहे। ऐं सूफ़ीज़म जेको आहे उहो सदियुनि ताईं उन मुक़ाबिलो कयो आहे इंतहा पसंदीअ जो, विड़िया आहिनि, हुन कॉम्बेट कई आहे पंहिंजे फ़िक्र जे ज़रिए, लठखड़ी कोन विड़िया, फ़िक्र जे ज़रिए विड़िया। नई जनरेशन खे ॿुधाइजे त हाणे असां इंतहा पसंदी जो सूफ़ीज़म जे थॉट सां असीं करे सघूं था मुक़ाबिलो। कल्ह अंदरि त धमाको थियो, उन ॾींहुं धमाल थी, जिते धमाको थियो उते ई धमाल थी, त इहो मैसेज आहे जेको असां उनजे थ्रू असां करे सघूं था। उन मौक़े ते इफ़्तिताही तक़रीब में शरीक पीपल्स पार्टी MPAs ऐं ॿियनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मां सम्झां थो त हिकिड़ो सुठो एफर्ट आहे ऐं अहिड़ियूं शयूं कंटिन्यूअसली थियणु घुरिजनि ऐं इहे शयूं जेतिरियूं वधीक थींदियूं ओतिरो दहशतगर्दी वधीक पोइते वेंदी। सूफीज़म को अगर जहाँ जहाँ फैलाएंगे वहीं आपका प्यार और मोहब्बत बढ़ेगा। जहाँ प्यार होगा वहाँ पे आप कैसे सोच सकते हैं कि एक्सट्रीमिज्म और फंडामेंटलिज्म बढ़ेगा। हिन में असांजे यंग एनर्जेटिक कल्चर मिनिस्टर सरदार शाह इस्लाम आहे जंहिं हिन माहौल में हीअ कॉन्फ्रेंस कराए असांजे सिंध जे औलिया इकराम ऐं सूफिया इकराम जो पैगाम इंटरनेशनल लेवल ते आम करायो। सूफीज़म हमेशह खां जेको आहे प्यार मोहब्बत ऐं एक्सेप्टेंस जो जेको उन्हनि दर्स ॾिनो आहे, हीअ जेके असांजे मुल्क खे पूरी दहशतगर्द में लपेटे छॾियऊं, उन्हनि खे सबक़ ॾियण लाइ अहिड़ियूं जेके कॉन्फ्रेंस थियनि त असांजा नौजवान छोकिरा बि उन में अचनि। सूफ़ी कॉन्फ्रेंस जे 3 ॾिहाड़नि वारनि मुख़्तलिफ़ वेहकनि दौरान मुख़्तलिफ़ मुल्कनि मां कई आयल महिमान सूफ़ीज़म ते मकाला पढ़ी उनजी अहमियत उजागर कंदा, जंहिं नाले वारा सूफ़ी रागी सूफ़ी राग पिणु पेश कंदा। 3 आलमी सूफ़ी कॉन्फ्रेंस में शिरकत कंदड़नि जो चवणु हो त सूफ़ियनि जे पैगाम वसीले ई इंतहा पसंदी खे ख़तमु करे सघिजे थो। कैमरामैन अली रज़ा ज़ैदी सां गॾु शब्बीर लाशारी, सिंध टीवी न्यूज़, कराची।